अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अली गुल मला। जीअं त असांजे सिंध जी बहितरीनु शख़्सियत साईं रिज़वान गुल, जेको बहितरीनु राइटर आहे, बहितरीनु शाइरु आहे ऐं उहो तमामु घणनि शोबनि सां मुंहिंजो तालुक़ु रहियो आहे, अदब सां बि। ऐं पाण जेको आहे बहितरीनु कंपियर आहिनि ऐं असां जॾहिं बि हुनखे ॾिठो आहे, हमेशह हुनजे चहिरे ते मुर्क हूंदी आहे ऐं मोहबत प्यार सां हिकिड़ो भरियल इंसानु साईं रिज़वान गुल, जंहिंजी सालगिरह आहे 13 फरवरीअ ते। मां हुनखे सालगिरह जूं लख लख वाधायूं ॾियां थो। साईं सदा सलामत हुजे, ईअं ई मुर्कंदो रहे, ईअं ई खिलंदो रहे, टहकंदो रहे। ऐं रिज़वान गुल साहिबु असांजे लाइ सुठी सुठी शाइरी ऐं हुनजा खोड़ सातिरा किताब आहिनि रिज़वान गुल साहिब जा, जंहिंजे कचहरीअ में, जंहिंजे कुर्ब में जेको आहे सो असांखे तमामु वॾो मज़ो ईंदो आहे उनजी गुफ़्तगू में, जंहिंमें मुकमल अदब हूंदो आहे, मुकमल एतिराम हूंदो आहे हर कंहिंजे लाइ। ऐं प्यार ऐं शफ़क़त वारो माण्हू साईं रिज़वान गुल, सिंध जो बहितरीनु राइटर। उनजी सालगिरह आहे 13 फरवरीअ ते, त मां उनखे लख लख वाधायूं ॾियां थो। असांजे लाड़काणे जो बहितरीनु इंसानु साईं रिज़वान गुल।